हिन जी لاڙڪاڻو मां ख़बर ॾींदड़ لاڙڪاڻو डिवीज़न जी सभिनी खां वॾी अस्पताल चानका अस्पताल में सहूलियतुनि जी खोट खे ख़त्म न कयो वियो। शेख चिल्ड्रन अस्पताल जिते रुगो لاڙڪاڻو डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा मरीज़ बल्कि बलूचिस्तान जे अक्सर ज़िलनि जा मरीज़ बि दाख़िल कया वेंदा आहिनि, जिते हिक बेड ते ॿिनि ॿारनि खे दाख़िल कयो वञे थो। सरकारी अस्पताल जी इंतज़ामिया तरफ़ां ॿारनि खे इंजेक्शन ड्रिप ऐं ॿियूं सामान फराहम न कयूं पियूं वञनि। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अमीर ओडो समेत बीमार ॿारनि जे वालिदेन ऐं ॿियनि ॿुधायो त ॿारनि खे शेख चिल्ड्रन अस्पताल में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज करण लाइ दाख़िल कयो वियो आहे। डॉक्टर असांखे ॿाहिरि दवाऊं ख़रीद करण लाइ चवनि था, जंहिंमें ड्रिप किनोला इंजेक्शन ऐं ॿियो सामान। हिननि वधीक चयो त डॉक्टर ارشاد ڪاظمي जूं दावा ग़लति आहे। अस्पताल तरफ़ां दाख़िल मरीज़नि खे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त हिते हिक राति में सरकारी अस्पताल में दाख़िल हूंदे बि मरीज़नि ते 4 खां 5 हज़ार दवाउनि ते ख़र्चु लॻी वञे थो। सरकारी अस्पताल ऐं निजी अस्पताल में फ़र्क़ु ख़तमु थी चुको आहे, जिते पैसा हिकु मरीज़ खे दाख़िल करण खां पोइ पाणीअ वांगुरु वहाइणा पवनि था। हिननि मुतालबो कयो त सिंध सरकार ऐं सिहत जो महकमो ख़्वाब मां कॾहिं जाॻंदो। शेख ज़ैद अस्पताल ॿारनि जी अस्पताल में दाख़िल थियल ग़रीब मरीज़नि खे मुकमल तौर ते इलाज जी फराहमी खे यकीन बणायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कंदासीं। हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल لاڙڪاڻو।